बकरियूं बाबे वटि हुयूं उहे को 40दार उन टाइम ते बकरियूं विकियूं रुपया 4-5 लख रुपया गॾु थी विया। असां जेकॾहिं गाॾी वरितीसीं ऐं हुते हैदराबाद में किथे कमकार कंदो हुउसि। पोइ असां चयो त भई हाणे ट्रक जी ड्राइवरी कजे, पोइ क्लिंडरी कईसीं आस्ते आस्ते। ऐं ट्रक जो ड्राइवर थी वियुसि। पोइ ट्रक राति जो असां हितां रोड़ी भरंदा हुआसीं हैदराबाद में वञी कच्चे में। पोइ माण्हू भरे राति जो गाॾी ॿीहारे छॾींदा उहे पिया रोड़ी भरंदा। पोइ भरे पोइ असां निकिरंदा हुआसीं हितां वेंदा हुआसीं नवाबशाह दौड़ बांधी में। तॾहिं कमु हलंदो 2011 में ज़रदारी साहिब जो दौरो कमु वॾा हूंदा। पोइ हितां सकरन जो पासो वठंदा सुबुह जो वञी 7 बजे 8 बजे हितां अॻे माना ॿिए सूबे में बि वेंदा। हा त पोइ असां वरी हितां भरे रोड़ी लाहे करे पोइ हितां वरी जॾहिं असांखे माल मिलंदो किलो मिली वियो सकरण खां किलो भरे असां हलिया वेंदासीं पंहिंजा मुल्तान लाहौर फैसलाबाद किलो लाहे हुतां वरी को ॿियो माल आलू वालू भरे हिते हैदराबाद ईंदासीं। पोइ वरी हितां मिठी वारो पासो कराची हेॾां जहिड़े पासे ट्रक जो ड्राइवर जहिड़े पासे माल मिली वञे। पोइ इहो कीअं तजुर्बो रहे? उहो तजुर्बो नौजवान खे अचणु खपे। मूं उन टाइम ते हिकिड़ी गाॾी हुई, अॼु अलाए शुक्र आहे मूं वटि 8 गाॾियूं आहिनि। मूं हींअर मज़दाऊं वरितियूं आहिनि ऐं उहो कारोबार तमामु भलो आहे। जेकॾहिं उन में नफ़ा नुक़सान त आहिनि पर घटि में घटि ट्रक जो स्टाफ जो वॾो मसइलो आहे। टाइम ते जॾहिं असां टूप धड़ियूं वठंदा हुआसीं त असांखे मिलंदी 8 लख 1.5 2 लख रुपया। हींअर उहा ई साॻी टूप त असांखे मिले थी 8-9 लख रुपया। इंजन असांखे मिलंदो 3 लख रुपया। अॼु उहो मिले थो 16 लख 17 लख रुपया। उन टाइम असांजी गाॾी 0 मीटर असां वटि गाॾियूं उहे आहिनि 1990 खां पोइ उहा रॉकेट गाॾी न आई आहे। रॉकेट गाॾी बि इंग्लैंड माना अमेरिका जी गाॾी हूंदी। 1990 खां आख़िरी जेके फ्रेम आया उन खां पोइ गाॾी ते न आई आहे। असां अॼु ॾींहं ताईं उन गाॾीअ खे माना असांजी गाॾी दुल्हन माना 2200-2300 असांजो घटि में घटि गाॾी ते टिकलो लॻल हूंदो आहे। पोइ हारून टेप पोइ अलाए छा लॻल हूंदो आहे। हिकिड़ी दफ़ा त मूं वटि हालाना किथे अंग्रेज़ अची विया त सही ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी गाॾी तव्हां तयारु कयो था उन खां पोइ इन गाॾीअ ते तव्हां रोड ते हलायो था। उन्हनि बाक़ाइदा फोटो छिकिया अहिड़ियूं गाॾियूं पोइ उन में बसि कारीगर मुख़्तलिफ़ आहिनि। कोई असांजा सिंधी कारीगर आहिनि, पठान तक़रीबन घणो कारीगर आहिनि ट्रक जे हिसाब सां जो। पोइ जॾहिं गाॾी ठही तयारु थींदी आहे त असां वटि अलाए केतिरा माण्हू हींअर त सोशल मीडिया जो दौरु आहे न हींअर उन शइ खे तमामु घणो केस था कनि। असां एॾी गाॾी ख़ूबसूरत माना जहिड़ो माण्हू दूल्हो कीअं तयारु थींदो आहे ईअं गाॾी तयारु थींदी आहे। उहो चवंदा भाई त असां खणी त वञी अमेरिका अंग्रेज़ हितां खणी अमेरिका में बीहारे छॾियो भाई अहिड़ी शइ खे मथां पथर था भरो तव्हां। असांजो शौक़ु आहे। अॼु अलाह जो शुक्र आहे ॿाहिरनि वटि 2 गाॾियूं सभिनि खे वठी ॾिनियूं आहिनि। सभु असांजे हुनर में आहिनि। मुंहिंजो को बि भाउ हींअर सरकारी मुलाज़िम कोन गाऊं त चवंदा पंहिंजे कारोबार जहिड़ी शइ उनजे करे माण्हू खे अॼुकल्ह इहो कमु करणु खपे ऐं इन हुनर पासे अचणु खपनि। ऐं ख़ासि करे नौकिरी जो हाणे उहा सूरत हाल पहिरीं यारी न रही आहे। हाणे नौकिरीअ में तव्हां ईअं सम्झो 40 खां 42 हज़ार रुपया। हींअर त गवर्नमेंट माण्हू नौकिरी कंदो पेंशन जे करे। हाणे त गवर्नमेंट पेंशन ई ख़तमु करे छॾी आहे। बचो छा आहे बाक़ी सुकी पघार आहे जेसिताईं कयो था छॾियो त भाड़े करे हलिया वञो। पंहिंजो वापार करणु उनजो फ़ाइदो ई पंहिंजो। हा न वापार त तूं ॾिस न पोइ दफ़े मूं हिकिड़ो वाड़ो खोलियो आहे मेन जो मूं वटि थर में माल वॾो आहे। मूं हिते चंबड़ में पंहिंजो वाड़ो खोलियो आहे। हुते वेठा हुआसीं वाइफ जो मामो वेठो न गॾु वेठा हुआसीं बाबा माल जो कमु था कयूं था। हिकिड़ो जेकर में वठी आया 4.5 लख जी में 4,70,000 जी विकीसीं 20,000 होॾी महिल मिली आहे। मुंहिंजो बिस्मिल्लाह हिकिड़ी गाॾी करोड़ रुपए जी गाॾी आहे। हिन खां बहितर आहे इहो ई कमु शुरू था कयूं। पोइ असां अलाए शुक्र आहे उहो कमु कयूं था। उहा बि 25 लख 30 लख लॻाए करे कमु कयासीं। असांखे सुठो ट्रक ते कलाम वधीक कंहिंजा ॿुधंदा? कलाम असां उन टाइम ते घणो जलाल चांडे जा ॿुधंदा हुआसीं पर घणो जेको आहे असां वटि फौजिया सुमरो ऐं सरमन सिंधी जा ॿुधंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ घणो कलाम असां ॿुधंदासीं थर जो फौजिया सुमरे जा। फौजिया सुमरो त जा कलाम अहिड़ा हूंदा हुआ उन में माना माण्हू जेकॾहिं घर में वेही ॿुधे त हींअर वारा त माण्हू जे कलाम आहिनि उहे त घर में त ॿुधी कोन था सघनि। हींअर तव्हां ॾिसो माशूक शर कलाम गाए थो ख़बर कोन्हे गाए कहिड़ो थो करे उन करे चवंदा मूं असां सो फुल कयो आहे त मूंखे त हुन में आणियो न। हाणे हीअ बची आहे वञी फनकारनि जी कलाम ॿुधी सफ़र माना कीअं सही गुज़रंदो। सही असां वटि 2 स्पीकर अंदरि लॻल हूंदा आहिनि 2 बाल्टियूं ॿाहिरि लॻल हूंदियूं ट्रक में त असां वरी छा कंदा हुआसीं त पाण त ॿुधंदासीं ॿाहिरि खे ॿुधाईंदा हुआसीं। पर हाणे असां त अहिड़ी मुसीबत थी आहे त माना उहे ॿाहिरियूं बाल्टियूं जेकॾहिं लॻल आहिनि त उन ते असांखे ट्रैफिक पुलिस चालान थी करे। उनजे करे हाणे त असां वटि वरी ॿियो हिकिड़ो मामिलो थियो आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे असांजो ट्रक जो साईं उहा चालान ॻाल्हि इहा आहे त 1990 खां पोइ इहा ट्रक आई कोन। उन खां फेल किथां आणियूं असां हाणे मिड़े ई जुगाड़ करे टायर करे ॿुधूं था त हाणे कैमरा लॻियो पियो न चालान थी थो वञे। हाणे त फासी पिया आहियूं उन में सफ़ा जो आहिनि कोन को। पोइ ट्रक में कलाम ॿुधंदे असां पंहिंजी मंज़िल गुज़रींदा। असांखे कलाम पीअंदे ॿुधे पोइ होटल ते वेंदा हुआसीं चांहि मानियूं खाईंदे पोइ सफ़र कंदा हुआसीं। किथे कलाक निंड कई न कई वञी मंज़िल पंहिंजी ते पुॼंदा हुआसीं। भला जलाल चांडे कहिड़ो कलाम वधीक ॿुधंदो आहे?
जलाल चांडे जो आहे कलाम त घणेई हुआ हाणे जॾहिं आऊं गाॾी हलाईंदो हुउसि तॾहिं त ॿुधंदा हुआसीं ऐं उन टाइम ते मज़ो ई पंहिंजो हूंदो उन टाइम ते फनकार बि इहे अहिड़ा अहिड़ा हूंदा जलाल चांडे जो अहिड़ो ख़ासि कलाम तोखे यादि हुजे तो पर हींअर वारा कलाम त यादि आहिनि उन पुराणे दौर वारा ख़बर जलाल वियो असां वियासीं भला इहो ॿुधा चवंदा त टायर टायर बि कंहिं कंहिंखे लॻे ईअं थिए थो टायर सही बिल्कुलु इहा कंहिं कंहिंखे लॻे हिन में कोई लो आहे न लो कंहिंखे सियारे में तव्हां माना कंहिं बि खॾे में गाॾी छॾी रिम वई टूप वियो या फ्रेम वियो सियारे में लो खे नुक़सानु आहे ऐं ऊन्हारे में लो खे फ़ाइदो आहे त वरी टायर खे इंजण खे नुक़सानु आहे त उनजे करे टक जा नट बि जेके आहिनि उहे 12 नट आहिनि उहे हर कंहिंखां कोन खुलंदा उन जे लाइ बाक़ाइदा माण्हू बि हल्के वज़न वारे कोन खुलंदा मथां चढ़ी करे उन नट खे खोलबो तॾहिं वञी नट खुलंदो टक जा नट बि खोलण कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे को सो उनजे करे अलाह जो शुक्र आहे अॼु जेके महांगाई थी आहे पोइ असांजे कारोबार में रोज़ी सुठी आहे असां पंहिंजे कारोबार खे अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधाईंदो रोड ते हर आए ॾींहुं तव्हां एक्सीडेंट ॾिसंदा हूंदो न ऐं पंहिंजे टाइम ते पंहिंजी गाॾियुनि जा 8 महीना टायर हलाए करे ऐं चेंज करे छॾींदो आहियां वॾे में वॾी ॻाल्हि आहे त टायर ते डेट पंहिंजी चेक कंदो आहियां त 2024 जो 25 जो टायर हूंदो 4 महीना पुराणो त लॻाईंदो पुराणो टायर कोन लॻाईंदो पंहिंजी गाॾियुनि खे ॿियारे ऐं उन्हनि जो उते ई कमु पाण कराइनि जेका बि शइ फाड़ो हितां निकिरंदो कराची में शइ वठी असांजी शयूं हूंदियूं न क़ाबिली असांजी शइ जेका आहे उहा तव्हांखे स्पेयर पार्ट ते कोन मिलंदी असांजी शइ क़ाबिली हूंदी आहे ॿाहिरि मुल्क शइ ईंदी आहे उहे शइ असां लॻाईंदा असांजी शयूं ट्रकनि जूं शयूं आहिनि उहे तव्हांखे स्पेयर पार्ट ते तमामु घटि आयल वायल मिली वेंदो बाक़ी असांजो जेकॾहिं टूप आहे धड़ी आहे या बेरिंग आहे इहे शयूं असांखे क़ाबिली ॿाहिरियां ईंदियूं आहिनि उहे फ्रेम मुकमल ईंदा आहिनि करे असां उहे शयूं लॻाईंदा आहियूं भला इहो ड्राइवर धुंध में कॾहिं किथे गाॾी केरु आयो विझनि नुक़सानु कनि कंहिंजे जान जो ख़्यालु ई नथा कनि पोइ इहो तव्हां कीअं कंदा साईं असां ख़ासि करे सिंगल गाॾी वारे जो अलाह जो शुक्र आहे एतिरो नुक़सानु कोन था कनि ख़ासि करे हींअर जेके FI डंपर आया आहिनि तव्हां हराए ॾिसो था त डंपर मां इहे शइ नुक़सानु थिए थो भई ॻाल्हि इहा आहे त ट्रक मां एतिरो नुक़सानु असां वटि गाॾियूं कॾहिं कॾहिं हीअं थींदो त गाॾी ट्रक कल्टी थी पवंदी कमांद जी या रोड़ी ईंदी पर ट्रक जे ड्राइवर खे ज़रो बि कुझु कोन थींदो इन जे करे त हाणे कार आहे न पंहिंजी उहा कार में महफ़ूज़ पाण कोन्हे ट्रक जो ड्राइवर माना उहो महफ़ूज़ हूंदो आहे गाॾी कल्टी थी वेंदी आहे पर ट्रक जो ड्राइवर महफ़ूज़ इन जे करे उन में जेका अंदरि मज़बूती आहे न उहा वॾी आहे ट्रक जो माना ई सम्झ ड्राइवर जी सीट खां अॻिते 8 फुट गाॾी आहे त ट्रक जे ड्राइवर खे अलाए शुक्र पर असांजी ख़ासि करे सिंगल गाॾी में एतिरो नुक़सानु कोन थो असां वटि जेके ब्रेक आहिनि उहे बि हेवी आहिनि माना ईअं सम्झो त उन में डबल टैंकनि जा ब्रेक आहिनि हींअर जेके 2025-24 मॉडल जूं गाॾियूं आहिनि उन्हनि जा असां वटि ब्रेक टूप ऐं धड़ियूं विधल आहिनि असां वटि उहे रॉकेट जो दौर जेके रॉकेट नालो ज़रूरु आहे कागज़ पुराणा ज़रूरु असां वटि आहिनि पर उन दौर जो असां वटि न धड़ी आहे न टूप आहे न इंजण आहे न का शइ कोन्हे उहो दौर वियो असां उन दौर जो आल्ट्रेशन कई आहे असांजी गाॾी टोटल आल्ट्रेशन आहे गाॾी त उहा उन टाइम ते टूप ते वज़न हूंदो साढा माण्हू खणंदा 8 टन 9 टन हींअर असांजी वज़न 40 टन असां खणूं था त असांखे 40 टन वारो सामान त विझणु खपे न पोइ असां 40 टन वारा इंजन सिज़ो जा निशान जा टूप धड़ियूं HD जूं फ्रेम असां पाण डबल कराए ते ठाराईंदा आहियूं पोइ पेशावर गाॾियूं ठहण वेंदियूं आहिनि अब के पिया ॾिसो उतां के कचहरी ॿुधो पिया के पई लॻे जा साईं उतां के जेको असां ॾिसूं पिया कचहरी असांखे इन करे वणे पई त जेके चाचा वारा ॻाल्हियूं कनि पिया इहे असांखे सभु फ्यूचर में बि कमु ईंदियूं ऐं उतां जेके आहिनि उहे इन लाइ बि ज़रूरी आहिनि त उहे कोर्ट्स आहिनि जेके उन्हनि जो कमु घटि कनि थियूं माण्हुनि जा फ़ैसिला करे माण्हुनि जा मसइला हल करे ऐं ॿिए नंबर ते जेको आहे त उहो माण्हू जी जेका एक्टिव लिसनिंग आहे उनजी हाज़िर दिमाग़ी आहे इहो सॼो उन में वधाइण में ओताक वॾो रोल प्ले करे थी आम उहा रोज़ भला आम अहिड़ी कचहरी किथे ॿुधण लाइ मिले थी न अहिड़ी इन करे नथी मिले त उहो घणोतर तव्हांखे रूरल साइड इहा कचहरी तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदी पर जेको शहर वारा पासा आहिनि उन पासे जेको माण्हुनि जूं रूटीन्स आहिनि उहे एॾियूं बिज़ी थी वियूं आहिनि जो उहे ईअं वेही करे टाइम नथा ॾेई सघनि कंहिंखे हा भला छा पिया कयो छा पिया पढ़ो मां हींअर लॉ पियो कयां ऐं इहा ई मुंहिंजी इंट्रस्ट जी फील्ड आहे जंहिंजे करे मां इहा फील्ड खई भला कानून छो पिया पढ़ो छो ज़रूरी आहे कानून इन लाइ ज़रूरी आहे कानून जेको आहे उहो जुडिशरी मुल्क जो हिकिड़ो पिलर आहे जंहिंजे मथां मुल्क बीठो आहे जीअं त 3-4 पिलर्स आहिनि मुल्क जा जंहिंमां जुडिशरी बि हिकिड़ो पिलर आहे ऐं इहो ई रस्तो आहे जंहिंमां असां मतिलबु पंहिंजे मुल्क खे डेवलप करे सघूं था ऐं जेके हिननि जा इंटरनल मसइला आहिनि असांजा पंहिंजा जेके आहिनि
उहे असां पंहिंजा मसला हल करे सघूं था, जंहिंजा ऑटोमेटिकली अगरि इंटरनल मसला मुल्क जा हल थींदा त एक्सटर्नल मसला जेके ॿाहिरूनी मसला आहिनि उहे सभु मुल्क जा हल थी वेंदा। भला हिकिड़े सुठे वकील थियण जे लाइ कहिड़ियूं घुरिजूं ज़रूरी आहिनि, पूरियूं करणियूं आहिनि ज़रूरी? अच्छा, वकीलनि जे बारे में इहो मशहूरु आहे त लॉयर्स आर प्रोफेशनल लॉयर्स, माना जेके वकील आहिनि उहे जेके आहिनि कूड़ा, जेॾो कूड़ो वकील हूंदो ओॾो सुठो वकील हूंदो, ईअं न आहे। त असल में वकील उहो सुठो हूंदो जेको एविडेंस बेस्ड ॻाल्हाए थो, ऐं ज़रूरी न आहे त कहिड़ी साइड खे प्रोमोट करे थो, पर वकील उहो सुठो हूंदो जेको एविडेंस बेस्ड ॻाल्हाए। कूड़ बि उनजो ईअं न हुजे जो उनजो बेवजह जो कूड़ हुजे, उन जे लाइ एविडेंस लाज़मी आहे। तव्हां नौजवान तालीम बि पढ़ो पिया, वकालत बि सिखो पिया, हिकिड़ा नौजवान ग़लति रस्ते ते था वञनि, नशो वापराईंदा, त उनखे किथां ॾिसो? उनखे असां ईअं था ॾिसूं त जेको नशे वारी साइड वञणु, जेके ॿिया रस्ता माण्हू चूज़ करे थो, उहो सॼो माण्हू जो पंहिंजो अंदरां सेल्फ कंट्रोल हूंदो आहे, जेको माण्हू जो डिसिप्लिन हूंदो आहे रहण, मतिलबु उनजो जेको अंदरूनी डिसिप्लिन आहे उहो माण्हू खे रखणु लाज़मी आहे, त इन रस्तनि खां उहो बचे। भला इहो वञनि था ॿार ग़लति रस्ते ते, या वालदेन जी कोताही आहे या उन्हनि शागिर्दनि जी कोताही आहे, उहा तालीम नथा हासिल कनि, इहो छाजे करे थो थिए? 100 मां 80% जेको डिपेंड करे थो उहो माण्हू ते पाण ते थो करे, जंहिंमां 20% उहे वालदेन आहिनि इन केस अगरि पंहिंजे ॿारनि सां उहो सही सुलूक नथा कनि, उन्हनि खे सही तालीम प्रोवाइड नथा कराइनि, त उन्हनि जो 20% इहो जेको आहे ॾोह आहे, त उन्हनि खे हर तरह सां उन्हनि खे तालीम ॾियणु खपे जीअं उहे इन रस्ते ते न वञनि। माना हिकिड़ा ॿार रुगो मोबाइल जे करे अहिड़ी कचहरी में विहनि कोन था, हू अकेलाइप जो शिकार थी था वञनि, पोइ ग़लति रस्ते ते था वञनि, त इन करे नौजवान गॾिजी कीअं वेहनि, उन्हनि खे कहिड़ी कचहरी? असल में नौजवान गॾिजी ईअं वेहनि त उन्हनि खे जेको मोबाइल में ॾिसणु वणे थो, छो त उन में तकड़ियूं तकड़ियूं शयूं स्किप थियनि थियूं, जंहिंजे करे मोबाइल असांजो ध्यानु छिके थी वञे। त ओताक में माना माण्हू अगरि कचहरी करे त मेन टॉपिक्स ते ॻाल्हाए, मेन मौज़ुनि ते ॻाल्हाए, जंहिंमां जेको नौजवान आहे उनजो ध्यानु वधीक छिकिजे। माना कचहरीअ जा मौज़ू अहिड़ा हुजणु खपनि जो नौजवान उन में दिलचस्पी वठे, ऐं हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे उहो मतिलबु तकड़ी हल थिए, ऐं उनजो मतिलबु जेको मसलो आहे उहो उनजो जल्दी हल थिए। ओताक इन लाइ ज़रूरी आहे। ओताक ज़रूरी आहे। ओताक बि हिकिड़ो स्कूल आहे। ओताक हिकिड़ो स्कूल आहे। अॻे जेको बहिराड़ीअ में ओताक में स्कूल हूंदा जिथे सुबुह जो ॿार तालीम पिराईंदा, शाम जो कचहरी थींदी। ऐं उते ई उस्ताद जेको आहे उन ओताक ते रहंदो, उहो उस्ताद ई ॻोठ जा फ़ैसिला कंदो हुयो। मंगला साहिब ईअं आहे न? बिल्कुलु ईअं हूंदो।